अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त मुल्क में बाइडन दौर जूं पॉलिसियूं ॿीहर लागू थियण न ॾींदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो क़ौम खे ख़िताब कंदे चयो त खेसि करप्ट निज़ाम ख़तम करण लाइ वॾो मैंडेट मिलियो आहे। पहिरीं साल में उहो सभु कुझु करे ॾेखारियो जेको अॻु कॾहिं न थियो। हुन चयो त अमरीका वटि दुनिया जी ताक़तवर तरीन फ़ौज आहे। महांगाई में तेज़ी सां घटिताई अची रही आहे। संदसि चवणु हो त मंशियात जी ज़मीननि ऐं समुंड रस्ते दाख़िला 94% घटि करे छॾी आहे। केतिरा ई क़दम टैरिफ जे करे मुमकिन बणाया। अमेरिकी सदर चयो त अमरीका में ग़ैर क़ानूनी अचु वञ जो सिलसिलो बंदि करे छॾियो आहे। सभिनी खे अमेरिकी कानून ते अमल करणो पवंदो। हुन चयो त बाइडन इंतज़ामिया कातलनि खे अमरीका में दाख़िल थियण जी इजाज़त ॾिनी। ग़ैर क़ानूनी पनाहगीरनि खे कंहिं बि सूरत में दाख़िल थियण न ॾिनो वेंदो। हुन वधीक चयो त इक़्तिदार संभालियो त हालतूं इंतहाई ख़राब हुयूं पर अॼु मुख़्तलिफ़ आहिनि। अमरीका बदतरीन खां बहितरीन मुल्क थी वियो आहे। इलेक्शन वक़्तु ई चयो हो त अमरीका खे कानून साज़ी जी न पर नए सदर जी ज़रूरत आहे।